अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे शाहनवाज़ ॾहाणीअ जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ ॾहाणीअ जी ज़िंदगीअ ते हिकु फ़िल्म तयारु थी रही आहे। दोस्तों, ही फ़िल्म जेकी आहे शाहनवाज़ ॾहाणी जी समूरी ज़िंदगीअ ते तयारु थी रही आहे। दोस्तों, हिन फ़िल्म में शाहनवाज़ ॾहाणी ख़ुदि पाण हूंदो। दोस्तों, मां तव्हांखे इहो बि ॿुधाइण वारो आहियां त ही फ़िल्म कहिड़े चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही फ़िल्म जेकी आहे शमन अली मिराली ऑफिशियल ते ही फ़िल्म रिलीज़ कई वेंदी। दोस्तों, कुछ दोस्त सोचे रहिया हूंदा त ज़ाहिद थहीम ही फेक वीडियो ठाहे रहियो आहे। दोस्तों, मां फेक वीडियो न ठाहींदो आहियां। दोस्तों, ही फ़िल्म तमामु जल्द शमन अली मिराली ऑफिशियल चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।